बाबा बावल खान रब जो हुक्म ही हो सब के अॻिते हलणो आहे पीर पैगंबर कलंदर कुतुब सब ही जान छॾे विया पंहिंजे अनवर लाइ बि शायदि इहो ई वक़्तु मुक़ररु हो रब जी रज़ा इन में हुई हाणे बाबा सबर खां कमु वठि वैसे अनवर खान जा ॾींहं ई एतिरा हुआ जेका रब जी रज़ा केसर जी ॿुधायो साईं हिकु कमु करणो आहे अल्हड़ खान खे तोहफ़ो मोकिलणो आहे हाँ ॿुधायो साईं हुकुम कयो ॿुधायो साईं असीं सभु हाज़िर आहियूं न न इहो कमु मां पाण पहुची इन्हनि हथनि सां करणु चाहियां थो मुंहिंजे अंदर में बाहि जा मच भरी रहिया आहिनि कुझु त पंहिंजे हिन अंदर खे ठारियां नाज़िया हिकु ख़ुशख़बरी ॿुधाए नाराज़ न थी ख़ुशि थी अॼु मां तोखे तुंहिंजी भेण सां मिलण लाइ तोखे वठी थो वञा सच रहीस हा अॼु तोखे मां आज़ाद थो कयां हल आज़ाद थो कयां तोखे मां अॼु बेगुनाह जे बदले में बेगुनाह खे मारींदुसि पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थी त दोस्ती ऐं दुश्मनी ॿिन्ही में सोचे सम्झे कदम खणिजे हा बिल्कुलु मां तव्हांखे पंहिंजे तजुर्बे जी ॻाल्हि पई ॿुधायां रईस ही छा आहे मुंहिंजी भेण किथे आहे तो तुम सां वाइदो कयो न हा मां पंहिंजे वाइदे ते क़ाइम आहियां तोखे तुंहिंजी भेण सां मिलाइण लाइ आयो आहियां पर हिन दुनिया में न हुन दुनिया में मरण लाइ तैयार थी मुझे रहम कर मुझे बाहर जेकर मुझे न मार तव्हांखे कंहिं चयो त अनवर खान खे मारियो बस भोता साईं अनवर खान जी का फिटल हुई मौक़ो मिलंदे ई ॾिनीसींसि लत तव्हां त मुंहिंजे लाइ ॾचो पैदा करे छॾियो बाल खान पलांद में आसिया जी भेण खे मारे छॾियो आहे हाणे त मूंखे बि एहतियात करणो पइजी थो वञे तव्हां फिक्र न करियो भावल खान खे तव्हां में निहारण जी हिम्मत ई न थींदी अरे भुलिया आहियो भुलिया कज़ा पुछी कान ईंदी आहे रमज़ान तव्हांखे त ख़बर आहे त बहावल खान पंहिंजनि कुतनि खां चोरी चकर हणाराईंदो आहे आसिया साहिबा इन हालत में अव्हां जो हिते रहणु ख़तरे खां ख़ाली न आहे क़त्ल अव्हां खे कॾहिं बि नुक़सानु पहुचाए सघंदा हाणे मूं वटि विञाइण जे लाइ रखियो ई छा आहे मां त पाण चाहियां थी त को अचे ऐं मूंखे हिन ज़िंदगी जे अज़ाब खां निजात ॾियारे छॾे आसिया साहिबा हादसा इंसान खे वक़्ती तरह ज़िंदगी को मायूस करे सघनि था पर वक़्त ऐं हालतुनि खां हार खाई ज़िंदगी को मायूस थी भेण बुज़दिली आहे तव्हांखे हिकु दफ़ो वरी ज़िंदगी जी शाहराह ते दौड़णो आहे तव्हां पैकिंग करे वठो त पाण ॿिनि टे ॾींहंनि में कराची निकिरी हलंदासीं न दानिया साहब हिन शहर हिन घर सां मुंहिंजी बचपन जी यादूं वाबस्ता आहिनि मां हिन शहर हिन घर खे नथी छॾे सघां आसिया साहिबा अव्हां सम्झण जी कोशिशि करियो हिन शहर में अव्हां जी ज़िंदगी खे ख़तरो आहे घटि में घटि मां अव्हां खे हिते ज़ाया करण लाइ कोन छॾे ईंदुसि ऐं जेसीं अव्हां पंहिंजनि पेरनि ते बीहो तेसीं ज़रूरत जूं समूरियूं शयूं ऐं समूरियूं आसाइशूं अव्हां खे मिलंदियूं रहंदियूं अमड़ मूंखे ख़ैर में सॾाई बा हाँ बा ख़ैर में सॾायो अथमि तोखे इन करे सॾायमि त तोसां ॻाल्हि करणी आहे अबा वॾी आस हुयमि त मुंहिंजो अनवर घोटु थींदो कुंवार ईंदी
उन्हनि जा बच्चा अखियुनि सां ॾिसंदसि, पर इहा आस त पूरी न थी पुट। हाणे सोचां थी त रज़िया खे बि औलाद नथो थिए, ऐं जीअरे तुंहिंजा बछड़ा ॾिसण थी चाहियां अखियुनि सां। त तोखां पुछिणो हो त भला मामा सां ॻाल्हायां। छाजे लाइ मां? अब सोचां थी त तुंहिंजी ॿी शादी करायां, ऐं इन लाइ अधे खां वञी ज़िले खां छोकिरीअ जो संग वठां। न मड़े, मां ज़ुलेखा सां शादी न कंदुसि। जे ॻाल्हाइणो अथई न त मासीअ सां ॻाल्हाए। न बा, तुंहिंजो मासड़ तो खाए असांजूं सड़ियूं बूटियूं, तो वञी उन खां संग घुरां छोकिरीअ जो। अमड़ ॻाल्हि आहे साफ़, मां मामे जे घरां शादी न कंदुसि। अड़े भाई इहो वरी छा थो चवीं? मामे जी धीअ अथई, सांवरड़ी आहे, कहिड़ी बि आहे, असांजी पंहिंजी आहे पुट। अम्मा, मुंहिंजो अॼु बि जवाबु अथई, सुभाणे बि इहो ई जवाबु हूंदी। नाराज़ न थी जा, नाराज़ न थी जाए मां। सभु सामान रखिजी वियो? जी मैडम, मूं गाॾियुनि में सामान रखाए छॾियो। ऐं हू साजंदनि खे ॿुधाए छॾी त कराची में किथे अचिणो आहे? उन्हनि खे ॿुधाया त हुननि खे किथे अचिणो आहे कराची। अच्छा साहिबा, पोइ हलण जी केवल? हा, तव्हां हलो, मां अचां थी। चलो ठीकु आहे। छो धीअ, तबियत ठीकु कान थी छा? न मां, तबियत त ठीकु आहे। पोइ मुंझियल थी ॾिसण में अची। अम्मा, मां सोचां पई त पाण हितां लॾे हली ॿिए कंहिं शहर में रहूं। छो धीअ? अम्मा, मूंखे लॻे थो त भावल ख़ान हाणे असांखे हिते रहण कोन ॾींदो। राति बि अलाह बचायो आहे। ही त शुक्र जो अल्लड़ ख़ान जा गार्ड मूंसां गॾु आहे। वाह सिया साहिबा वाह, अॼु त तव्हां मुंहिंजे दिलि वटां ॻाल्हि कई आहे। हू बि इहे वॾेरा आहिनि न, मूंखे त अखियूं ई कोन वणनि। अरे छोरा मिठू, तूं त चुप कर। अखियुनि कोन था वणनि, पोइ खाईंदासीं किथां? हले था दबे थी, सॼो ॾींहुं विच में टंगियो बीठो आहे। वञ। अम्मा, तूं बि कंहिंजी ॻाल्हि न मञंदी आहीं। छा ज़रूरत ई तोखे अल्लड़ ख़ान जे करे भावल ख़ान सां फिटाइण जी? असां फनकार फ़क़ीरी लॾो सभिनी सां निभाइणो आहे।
वॾा लगन त अलन खान जे ॻोठ जा ई था। हाँ लगन तो उतो ही जा था। पोइ छो न अॼु सीणे जो प्लान कजे। हाँ भली पंहिंजी इज़त खां वधीक ॿिए कंहिंजी इज़त न आहे। असां रईस बावल खान सां वाइदो कयो हो त अलन खान जो ॻोठ जी छोकिरी ज़रूरु खणंदासीं। पोइ जे हुननि सुहिणी मोटाए ॾिनी त असीं बि छोकिरी मोटाए ॾींदासीं। हलो देर न कयो। अरे पीरो पड़ा थोरो बि कुझु आहे सॼो जिस्म परोल करे छॾंदो मई। अरे ज़ालिमो कीअं ॾिठे अहिड़ो ज़ुल्म नंगनि में दात विझो सॼो मुंहिंजे धीउ खे सॼो छोकिरीअ खे।